ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। न्यूज़ सईदाबाद में हथियारबंदनि तां क़तल पोरियत जे वारसनि जो लाश रखी धरणो हंयो वियो आहे। मक़तूल हारी जान मोहम्मद केरीअ जे वारसनि लाश विच रोड ते रखी धरणो हंयो आहे। जान मोहम्मद जा कातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे, वारसनि जो इहो मुतालबो आहे। पुलिस वारसनि वटि पहुची ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म कराए छॾियो आहे। अहम ख़बर आहे न्यूज़ सईदाबाद खां हथियारबंदनि तां क़तल थियल पोरियत जे वारसनि लाश रखी धरणो हंयो आहे। मक़तूल हारी जान मोहम्मद केरीअ जे वारसनि लाश विच रोड ते रखी धरणो हंयो आहे। जान मोहम्मद जा कातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे, वारसनि अहिड़ो मुतालबो कयो आहे। पुलिस वारसनि वटि पहुची ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म कराए छॾियो आहे। अहम ख़बर आहे न्यूज़ सईदाबाद खां हथियारबंदनि तां क़तल थियल पोरियत जे वारसनि लाश रखी धरणो हंयो। मक़तूल हारी जान मोहम्मद केरीअ जे वारसनि लाश विच रोड ते रखी धरणो हंयो। जान मोहम्मद जा कातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे, वारसनि अहिड़ो मुतालबो कयो आहे।